नाज़िम अली विर्ज पुलिस मुबैना मुकाबले में 5 ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। तफ़सील मालूम कयो था रबनवाज़ मस्तोई खां। जी रबनवाज़। जी बिल्कुल, मलीर सिटी पुलिस वरी कार्रवाई कई है जिन जलबानी गोठ वेझो हथियारबंद ऐं ॾोहारियुनि सां मुक़ाबले बाद हाउस रॉबरी ऐं कार लिफ्टिंग में मुलविस गैंग जे 7 ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त 5 मुक़ाबले दौरान ज़ख़्मी थी विया आहिनि। अहिड़ी पुलिस जी दावा आहे। पुलिस मुताबिक़ ॾोहारियुनि जो टोलो इलाइक़े में शहरनि खां हथियारनि जे ज़ोर ते फुर करण में सरगर्म आहे, जॾहिं त गश्त ते मौजूद पुलिस खे ॾिसंदे ई ॾोहारियुनि फायरिंग करे ॾिनी, जंहिं ते पुलिस जी जवाबी फायरिंग में 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन त ज़ख़्मियुनि में जो गिरफ़्तार थियल ॾोहारियुनि जी सुञाणप जाज़ेब, मोहम्मद नवाज़, रकीब, मोहम्मद अज़ीज़, वक़ार सैद, साद, मुदस्सर जे नाले सां थी आहे, जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार ॾोहारी कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हाउस रॉबरी, कार लिफ्टिंग, स्ट्रीट क्राइम जे केतिरनि ई वारदातुनि में मुलविस आहिनि, जॾहिं त गिरफ़्तार जवाबदारनि वटां 3 अदद रिपीटर, 4 अदद 30 बोर पिस्टल गोलियूं, 1 इंडस करोला कार पिणु हथ कई वई आहे, जॾहिं त मोटरसाइकिल ऐं मोबाइल फोन ऐं रोक रक़म पिणु हथ कई वई आहे, जॾहिं त मलीर सिटी पुलिस ज़ख़्मी ॾोहारियुनि खे इलाज लाइ अस्पताल पिणु मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त जवाबदारनि ख़िलाफ़ मलीर सिटी थाणे ते केस दाख़िल करे छॾियो आहे, जॾहिं त जवाबदार फरार थियल साथियुनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा हयां पिया वञनि। जी रबनवाज़, तव्हांजी महिरबानी।